अस्सलाम वालेकुम नाजरीन। कोहिस्तान न्यूज़ सर्विस में बलीकार ऐं असगर अली भट्ट। कोहिस्तान न्यूज़ सर्विस में ख़बर शामिल कयूं त कोहिस्तान जे पहिरें इंग्लिश मीडियम प्राइवेट स्कूल सेसूमल मंगलाणी पब्लिक स्कूल थाणो बुलाखान में ॾियारी जे मौक़े ते रंगारंगी पर्वकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में स्कूल जे शागिर्दाणियुनि मुख़्तलिफ़ गीतनि ते टेबलोज़ पेश करे ज़बरदस्त दाद हासिल कयो। उन मौक़े ते तिलावत कलाम पाक, लक्ष्मी माता जी पूजा समेत भिटाई घोट जी वाही ऐं पाकिस्तान जे क़ौमी तराने सां प्रोग्राम जी शुरूआत कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे सिविल जज थाणो बुलाखान भूपत राय आरवाणी, पाकिस्तान तहरीक इंसाफ मिनाटी विंग जे मरकज़ी अॻवान ऐं स्कूल जे बानी राजा हसनमल मंगलाणी, डॉक्टर मोहनमल मंगलाणी, डॉक्टर सिरूमल दिनाणी, पप्पू शर्मा ऐं ॿियनि चयो त सभु मज़हब अमन मोहब्बत जो पैगाम ॾियनि था। ॾियारी ख़ुशी, अमन मोहब्बत, भाईचारे जो ॾियारो आहे। अॻवाननि चयो त कोहिस्तान अमन वारी धरती आहे जिथे असां ईदूं ऐं ॾियारियूं ऐं ॿिया त्योहार गॾिजी मल्हायूं था। हिननि वधीक चयो त ॾियारीअ जे मौक़े ते दिलियूं बि रोशन करणु घुरिजनि। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दाणियुनि, वालिदिन ऐं शहर जे मोज़िज़िन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त प्रोग्राम दौरान कारकर्दगी ॾेखारींदड़ ॿारनि खे महिमाननि पारां रोक इनामनि सां नवाज़ियो वियो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।